जज साहब ही जो तव्हांजे साम्हूं बीठो आहे ही हिकु सिंधी नौजवान आहे ऐं हिन जो चवणु आहे त सिंध में धारियुनि खे नौकरियूं थियूं मिलनि, हिननि खे कोन थियूं मिलनि, हिननि जो हक़ ॿियनि खे थो मिले ऐं ही बेरोज़गार वेठा आहिनि। जज साहब ही सिंधी नौजवान सौ सिधो कूड़ पियो ॻाल्हाए, आख़िर हिननि खे कॾहिं नौकरी कोन मिली आहे। तव्हां रिकॉर्ड खोले ॾिसो, हर शोबे में हिननि जा सिंधी आहिनि। अञा हिननि खे खपे छा? पूरी सिंध त हिननि जे हवाले आहे, अञा बि दाऊं था कनि। मुंहिंजो त चवणु आहे त हिन जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयो। सिंधी अगर हिन जी ॻाल्हि सही आहे त पोइ तो कोर्ट जो वक़्तु बर्बाद कयो आहे। न सुतल साथी इसहाक अचो वञो तारियूं नौनी लाए नहीं पेते पाणियूं नहीं पेते पाणियूं काई वाट गोले काई लाट ॿारियूं काई वाट गोले काई लाट ॿारियूं वञनि दूर दुखड़ा ओ थिए समझी सोली झलिया है मुंहिंजी मिठी सिंध झोली झलिया है मुंहिंजी मिठी सिंध झोली बचायो ही धरती ओ मिठी मुंहिंजी बोली झली। बीरो सभु बीरो, कोन थो भॼाऊं, कोन भॼंदसि। वेही रह जज साहब, हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। ही गॾह जो पुटु कूड़ थो ॻाल्हाए असांजे नाले ऐं तव्हां हुन ते यकीन था कयो? सोची सम्झी फ़ैसिला वठंदा कयो तव्हां। ही ॿाहिरियां धारा माण्हू जेके सिंध में आया आहिनि, कूड़ा डोमिसाइल ठाराए असांजे मथां वेठा आहिनि। तव्हांखे हुननि ॻाल्हि जी ख़बर कोन्हे? ही भड़वो कूड़ थो ॻाल्हाए ऐं तव्हांखे हिन जी ॻाल्हि ते यकीन अची वियो। मुंहिंजो डोमिसाइल 1985 जो ठहियलु पियो आहे। 5 सालनि खां नौकिरी लाइ रुलां पियो, दर दर जा धिका खाधा आहिनि, पर किथे बि नौकिरी न मिली आहे। पोइ मज़दूरी करण ते मजबूर थी पियसि, अञा ताईं मज़दूरी कयां पियो। असांजी सिंध जा पढ़ियल लिखियल नौजवान छोला खपाइण ते मजबूर थी विया आहिनि ऐं धारिया कूड़ा डोमिसाइल ठाराए 17 ग्रेड जा ऑफिसर थी असांजे मथां मुसलत कया विया आहिनि। ऐं इन सभ जो ज़िम्मेदार हिन जहिड़ा लूसी आहिनि। असां सिंधियुनि घणेई बर्दाश्त कयो हो जज साहब, बर्दाश्त जो टाइम ख़तमु थी वियो हाणे। ॾिसो हिनखे, ॾिसो कहिड़ी हालत थी वई अथसि। हाणे केरु कोन बचंदो जेको असां सिंधियुनि जी नौकरी खाईंदो ऐं असां सां नाइंसाफ़ी कंदो। अहिड़ी हालत कंदासीं हुनजी, असां ॿुधी छॾियो तव्हां। अड़े असां सिंधी शरीफ़ ज़रूरु आहियूं, पर असांजी शराफ़त जो एतिरो बि नाजाइज़ फ़ाइदो न वठो जो असां भागी थी वञूं। ऐं असां अगरि भागी थी वियासीं त पोइ हुन जो अंजाम तव्हां सोचे सघो था। तव्हां सभु खे शर्म अचणु खपे। जाली डोमिसाइल, जाली NIC कार्ड थी छा रहियो आहे? आख़िरकार सिंध में छा पियो थिए? कोन बर्दाश्त कंदासीं हाणे असां। ही धारिया लूसी असांजे सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवाननि जे हक़ ते धाड़ा पिया हणनि ऐं केरु हिननि खे चवण वारो कोन्हे। ईअं कोन थींदो, हाणे कोन थींदो ईअं। असां सिंध वासियुनि खे सिंधी महाजर जे जड़े में फसाए ऐं पाण जाली कागज़ात ठाराए असांजे सिंध जे नौकरियुनि ते धाड़ो हणी वेठा आहिनि ऐं असां बेरोज़गार ताड़ियूं पिया वॼायूं, ताड़ियूं। ऐं हुननि बेग़ैरतनि खे बि शर्म अचणु खपे जेके सिंध में रही करे सिंध जो नमक खाए हुननि धारियुनि जी मदद था कनि ऐं पंहिंजे सिंध वासियुनि नौजवाननि जो हक़ मारे हुननि बेग़ैरतनि जे हथ में था ॾियनि। उन्हनि खे बि शर्म अचणु खपे, उन्हनि खे बि शर्म अचणु खपे। ही जेके डोमिसाइल तव्हांजे साम्हूं पिया आहिनि, ही सभु नकली आहिनि। उछलियो हुननि खे, भाड़े छॾियो। ही सभु उन्हनि पैसनि ते ठाराया आहिनि। हिकिड़ो बि हिननि मां असली डोमिसाइल कोन्हे। ही सभु धारिया नौकरियुनि में वेही असांजो हक़ था मारिनि। उछलियो ही डोमिसाइल, भले मूंखे ॿधो, भले ज़ुल्म कयो असां सिंधियुनि ते, पर असां हक़ जो आवाज़ उथारींदा रहंदासीं। असां ख़ामोश कोन रहंदासीं, कोन रहंदासीं ख़ामोश। असां सभु सिंधी गॾु थी करे पंहिंजो हक़ वठी ॾेखारींदासीं। असां ख़ामोश कोन रहंदासीं, हाणे कोन रहंदासीं। हिननि धारियुनि खे धिका ॾेई हिन सिंध मां ॿाहिरि कढंदासीं, ज़रूरु कढंदासीं।